हैदराबाद में ज़िले इंतज़ामिया जो मुनाफ़िक़खोरनि ख़िलाफ़ कार्रवाइयूं जारी आहिनि। असिस्टेंट कमिश्नर बहराड़ी कंदील फ़ातिमा मेमणताल के बहराड़ी जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में छापा हणी मुनाफ़िक़खोर वापारियुनि खां हज़ारें रुपया ॾंड वसूल कयो। डिप्टी कमिश्नर फवाद गफ़ार सूमरो जी हिदायत ते असिस्टेंट कमिश्नर बहराड़ी कंदील फ़ातिमा मेमणताल के बहराड़ी जे मुख़्तलिफ़ मार्केटनि जा दौरा करे दुकानदारनि खां आम वाहिपे जी शयुनि जा अघ मालूम कया। उन मौक़े ते एसी पारां वाधू अघ वठंदड़ दुकानदारनि खां ॾंड वसूल कयो वियो। असिस्टेंट कमिश्नर कंदील फ़ातिमा मेमण वाधू अघ वठंदड़ सब्ज़ी फ्रूट खीर ऐं मुर्गी जे दुकानदारनि खां 20,500 रुपया ॾंड वसूल कयो। दौरे दौरान एसी केतिरनि ई दुकानदारनि ऐं रेढ़ा हलाईंदड़नि खे वार्निंग ॾींदे शयूं सरकारी अघ ते हलाइण जी सख़्ती सां हिदायत कई। उन मौक़े ते असिस्टेंट कमिश्नर बहराड़ी कंदील फ़ातिमा मेमण जो चवणु हो त अवाम खे रिलीफ ॾियारण लाइ कार्रवाइयूं करे रहिया आहियूं। हुन चयो त कंहिं बि मुनाफ़िक़खोर वापारी खे शहरियुनि खां आम वाहिपे जी शयुनि जा वाधू अघ वठण न ॾींदासीं।